बेरहम बेरहम आसमानों बेरहम 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 आसमानों हितलाल चे लोब में हितलाल चे लोब में थे मासूमियत निशानो बेरहम 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 आसमानों बेरहम 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 आसमानों बेरहम 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 आसमानों बेरहम 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 आसमानों बेरहम पक्की जांच करे अची हवाल ॾियो उन्हनि दुश्मननि खे पधरो ज़रूरु कंदासीं ठीकु आहे हाणे तव्हां ॿई पंहिंजे यारनि दोस्तनि ॾे निकिरी वञो ठीकु आहे मौला दादा पोइ मोकिलाणी कान्हे का ठीकु आहे जेॾां पेर तेॾां ख़ैर यारो यारी केॾांहुं थी वञे अॼु त मोकल आहे अनम बि स्कूल न वई आहे ऐं मंसूर बि ॿाहिरि आहे छाजी मोकल अम्मा सेहत खाते वारा त सदाई इमरजेंसी में हूंदा आहिनि ईद वारे ॾींहुं बि अस्पतालूं खुलियल हूंदियूं आहिनि ख़बर कान थी छा अॼु हड़ताल आहे सिंध जे सभु इदारनि जी गॾियल यूनियन हिकु हफ़्ते जी हड़ताल जो ऐलान कयो आहे अदी ॻाल्हि हड़ताल जी न आहे ऐं मां अस्पताल कान थी वञा त पोइ हीउ सामान छा जे लाइ खयो अथई अम्मा हिन खे न घर में आराम कोन थो अचे जेसि ताईं 10 घर कोन ॾिसंदी न तेसि ताईं हिन खे मानी हज़म कोन थींदी आहियो त ॿई जाड़ियूं भेनर पर तबियत में इलाही अलॻि आहियो मैडम साहिबा ॿुधाईंदी वञे की न पई अम्मा वॾेरे शाहनवाज़ जे ॻोठ में हिकिड़ो अवेयरनेस जो सेक्शन रखियो अथमि ऐं डॉक्टर अब्बास बि अचे थो पर उन ॻोठ में त का अस्पताल ई कान्हे अदी वॾेरे शाहनवाज़ जे पुटु सरवाण पंहिंजे फार्म हाउस ते आसपास जूं हारियाणियूं गॾु कयूं आहिनि ऐं हुननि खे सिहत बाबति अवेयरनेस ॾियणी आहे चरी थी आई छा वॾेरो सरवाण बगड़ ते बगड़ उनजे ॻोठ भुलिजी बि न वञजाए अम्मा मां वॾेरे सरवाण सां हिकिड़े चकर मिली चुकी आहियां ऐं उन जूं ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं आहिनि ग़रीबनि जो दिलि में दर्द रखंदड़ माण्हू आहे ऐं हारियनि जो हॾ ॾोकी आहे न दी न वॾेरा ॻाल्हाइण जा भली मोतबर ऐं अकाबर हुजनि पर उन्हनि जो किरदारु बदतर हूंदो आहे अम्मा सभु वॾेरा हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा मूंखे सबक़ ॾियण जी का बि ज़रूरत न आहे जेकी दुनिया मूं ॾिठी आहे न उहा तो न आहे ॾिठी मूं मुंहं में मूसा ऐं अंदरि जा इब्लिस इंसान ॾिठा आहिनि पर अम्मा बस बस अम्मा सां ज़िद न कर सनम मां तोखे मोल त बर्दाश्त करे सघां थी पर कंहिं वॾेरे जे ॻोठ वञणु बर्दाश्त कोन कंदसि अम्मा मुंहिंजी नौकिरी जो सुवाल आहे धूड़ वञी पाए तुंहिंजी नौकिरी कोन थी खपे असांखे तुंहिंजी नौकिरी रख थेलो बकरियुनि खे वञी ॾिसी अचु धनार बीमार थी पियो आहे मामे बि अलाए काॾे वियो आहे मंसूर बि कोन्हे को बकरियूं गुम न थी वञनि वञा थी अम्मा छोरा तोखे केतिरा दफ़ा चयो अथमि त इहो ओचिता ब्रेक न हणंदो कर सॼा नशा ई ख़तमु करे छॾी रईस अॻियां जानवर अची वियो जेकॾहिं ब्रेक न हणा हा त जानवर मरी पवे हा अड़े ही त हिकु जानवर हुयो पर सरवाण ख़ान जी गाॾी जे अॻियां को माण्हू बि अची वञे ऐं उहो केॾो मोतबर हुजे लताड़े हलिया वञोसि सरकार ख़ैर आहे ग़लती सलती इंसान खां थी वेंदी आहे माफ़ी मिले हिकु त
वह लेडी हेल्थ वर्कर टटो ॾेई कान आई। ॿियो तो सॼो नशे जो मज़ो ई ख़राब करे छॾियो। सरकार फिक्र न कयो, शराब शबाब मिली वेंदो, तव्हां हलो। अड़े हाणे बीठो चोई हलण हल। भागो अलाए बकरियूं केॾां छॾे वियो आहे। ओए हो कुहाड़ी बि हिते पई आहे। नौकरी कर तॾहिं बि मुसीबत। अगरि ये बकरियूं ई चारणियूं हुयूं त पोइ नौकरी छा लाइ कयमि। अॼु बिना शिकार जे वापसि न आहे हलणो। पोइ भले हिन बाग़ में राति छो न रहणी पवे, रही पवंदासीं। अचो त हलो। सरकार ओ हू ॾिसो शिकार पाण ई बीठो आहे। या त हू लेडी हेल्थ वर्कर आहे। भलाड़े भाग। छोकरी शायद तुंहिंजो ऐं मुंहिंजो मेलाव हिन सरसब्ज़ बनिन में बागन में थियणो हो। खबरदार वडेरा, मूंखे कमज़ोर सम्झण जी ग़लती न कजांइ। हाणे ईंदो मज़ो। ख़ासि ख़ुशीअ सां फार्म हाउस ते हली थी या तोखे ई मुंहिंजा हमरा खंबे खणी हलनि। जेकॾहिं हिकिड़ो कदम बैग ते वधायो अथई न त सिर धड़कन धार हूंदई। ॾिसो दादा, वठोसि वठोसि। रईस मूंखे बचा, मां मरण नथो चाहियां। मुंहिंजा मासूम बचा आहिनि रईस। हला थी भाड़िया बुज़दिल। अड़े हिक छोकिरीअ हथां मोही ऐं तोखे खणे बचायां। तो जहिड़ो त मोह चङो आहे, तो जहिड़े खां खट खाली चङी आहे। केतिरो भॼंदीअ मुंहिंजी बुलबुल, केॾांहुं वेंदीअ तूं मूंखां? तो सरवाण ते हथ कयो आहे? तोखे सरवाण जे ताक़त जो अंदाज़ो ई न आहे। अज तो पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे।
तुझियूं ॻाल्हियूं सॼण पई ॻाल्हियूं हाय मिठा माण्हू तोखे किथे ॻोल्हियो अरे बाजी अरे नितिन साहब की ॻाल्हि चल अरे ये तो इश्क में थींदो आहे इश्क में मुमताज़ अजायूं सजायूं ॻाल्हियूं न कर ई घणो हुजाए तो न थींदो कर अरे मूं तो मजाक पे कई तू तो सफ़ा नाराज़ थी वई आईंदा मूंसां अहिड़ी मज़ाक न कजां छोकिरी आहियां मां ओके ठीक आहे पर आउं वरी कहिड़ो मर्द आहियां भला इहो ॿुधाए त मां तो ते केतिरो एतबार करे सघां थी बाजी आउं छा ॿुधायां अव्हांजे घर में नंढो थी वॾो थियो आहियां तव्हांजे दर ते न जॾहिं खां आयो आहियां मूंखे त यादि ई न आहे आउं कॾहिं आहियां केतिरो वक़्तु थियो थो भला इहो तो ॿुधाए पंहिंजे ॻोठ जी स्कूल में घणा उस्ताद आहिनि उस्ताद घणा हिकु ॿ टे हिकु ॿ हा उस्ताद अब्दुल्ला वरियाम ऐं उस्ताद अली खान मंसूर ऐं न मास्तर मंसूर असांजे ॻोठ में त आहे ई कोन हा हिकु मास्तरियाणी आहे ओ मास्तरियाणी अनम हू भर आहे ॻोठ में पढ़ाईंदी आहे हा ठीकु आहे बाजी ऐं आहियां त मर्द पर मुंहिंजे हिन जिस्म में ज़ालाणो रूह आहे ऐं औरत खे तमामु जल्दी सम्झी वेंदी आहे तूं छा सम्झो न ऐं तूं दड़का ॾींदी कोन थी दड़का ॾियां ॿुधाए मूंखे हा त पोइ बसि मां हिन मास्तर मंसूर खे ॻोल्हे हथु कंदसि हूंदो इन आसे पासे ॻोठ में ॻोल्हींदीसांसि हा ठीकु आहे भले वञ बाजी भला चाहे मूंखे ॾे चाह त पई सुकी वई तूं वञ भले ठीकु आहे आउं हलां मुमताज़ आहे त होशियार हाणे अलाह करे त मुमताज़ मंसूर खे ॻोल्हे वठे रुगो न हुनजो नंबर आणे ॾिने पोइ बि सम्झ त मूं खटियो काफ़ी देर थी वई आहे का ख़बर ई न आहे छोकिरी वई त वई की न अदा मुंहिंजो त हया थो करे मुंहिंजे अंदर में आंध मांध मची पई आहे ख़ुदा जे लाइ ख़ैर करे रब ख़ैर कंदो तूं पंहिंजी दिलि पकी कर अजायो रोई पाड़ेवारनि खे गॾु कंदी अचां थी सघे थो पंहिंजी कंहिं सहेलीअ जे घर वई हूंदी वॾेरे सलवान वारनि जे ॻोठ ते कान्हे वई पहिरियां त मूंसां ॾाढो ज़िद कयईं त वॾेरे सरवाण जे ॻोठ मायुनि खे सिहत बाबति कुझु सम्झाइण थी वञा पर मूं खेसि रोके छॾियो चयोमांसि त ॿकरियुनि जो धनार बीमार थी पियो आहे मंसूर ऐं अदा मलूक बि घर में कोन्हनि के तूं वञी ॿकरियूं वराए अच वई त ॿकरियूं वराइण हुई अलाह ख़ैर करे अञा ताईं कोन मोटी आहे मोटी ईंदी तूं उल्को न कर अनम ऐं मंसूर हुनखे ॻोल्हण विया आहिनि पर अदा हाणे त शाम थियण वारी आहे ॾाढी देरि थी वई आहे मंझंदि जो घरां निकिरी वई आहे छोरी त मानी बि कोन खाधी मंझंदि जी भेण तोखे त ख़बर ई आहे सनम रुसणी आहे त हुनखे वॾे सलवान ख़ान जे ॻोठ खां रोकियो हूंदो न उहो तोखां रुसी वई बसि अदा अलाह करे त रुगो खेरनि सां घर मोटी अचे तूं आराम सां वेह मां पाण वञी थो सनम खे ॻोल्हे अचां या अल्लाह मुंहिंजी बचड़ी ना ख़ैर कजाए जॾहिं था पियूं तॾहिं था जियूं नशीला नेण गॾिया
नशा ॾेई तंत चॼा जॾहिं था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं। सरकार ख़ैर त आहे, सुबुह साण पीअण शुरू थी विया आहियो त पीअण जो वक़्तु त शाम जो आहे। वसाया पीअण जो वक़्तु ई वक़्तु हूंदो आहे। ख़बर अथई अॼु मूंखे अॼु न पर काल्ह मूंखे हंज पखीअ जो शिकार लॻो पर 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 छा शिकार किथे आहे? वसाया शिकार हराम थी वियो। मूं एॾो ख़ूबसूरत पखी पंहिंजी ज़िंदगीअ में न आहे ॾिठो। किथे सरकार तव्हां मलूक जी भाणे जी सनम जी ॻाल्हि त कोन था करियो? हा वसाया, उहा ई लेडी हेल्थ वर्कर सनम, कसम ख़ुदा जो एॾी त ख़ूबसूरत हुई, कंजूस कंहिं चांहि जी मरण भरी वई पर हथ लाइण न ॾिनई। सरकार सम्झो त सनम मुई कान्हे, मलूक जी ॿी भाणे जी पंहिंजे स्कूल जी मास्तराणी आहे। हू बहू सनम जो पुत अथसि। सरकार तव्हांखे त जिस्म खपे, बाक़ी रूह जो इश्क तव्हांजे वॾनि बि कोन कयो। अच्छा हाओ सरकार सनम जी चाड़ी भेण आहे। माना त हिकिड़ो वियो ऐं ॿियो आयो। हाओ सरकार ओए तेरे खीस जवान जा पुट। सोचूं त अधे खां हार माण्हू थी जा, पर हुतां खे त ख़बर पई त अधो त कराची निकिरी वियो। सम्झी वियुसि त अधे जी हाणे तबियत सही आहे, तॾहिं त वते थो टूर कंदो। हा दा, अल्लाह जो शुक्र आहे हाणे तबियत बहितर अथसि। अदी ही कम त आहिनि औरतुनि जे चवण ऐं करण जा, पर तोखे त ख़बर आहे त मुंहिंजे घर में सवाइ नौकिरियाणी जी बि का औरत आहे ई कान। छो अदाब, छा ॻाल्हि आहे? अदी उमिरि में तूं मूंखां वॾी आहे ऐं सरदारी जी पग बि अवां वटि आहे, हिन हिसाब सां तूं पूरे राज जी वॾी आहे। अदी मुंहिंजो सरवाण बि वञे थो उमिरि खाए थो, सोचां थो त सरवाण खे घोट करे ई जान छॾियां। अदाब, अल्लाह सी तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾे, अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था कयो? अदी मां चाहियां थो त रत रत सां मिली वञे ऐं आईना बि पंहिंजी तालीम मुकमल करे वई आहे। सम्झी थी न त मां छा थो चवणु चाहियां? अदा आउं सम्झी वियसि, तूं आईना ऐं सरवाण जे रिश्ते जी ॻाल्हि पियो करी न? अदी इहा 100% सही ॻाल्हि थो सम्झी आहे। अदा मूंखे त को बि एतिराज़ु कोन्हे, उहे बि सरवाण आईना जो मारोट आहे। अरे हे एॾो वॾो फ़ैसिलो ऐं अकेले सिर त नथी करे सघां न अदा। न न दी, मूंखे तकड़ कान्हे का, तव्हां रुगो इहा ॻाल्हि अदा जे कननि ताईं पहुचायो ऐं आईना खां बि पुछी पोइ जवाबु ॾिजो। ठीकु आहे अदा, ठीकु आहे, ऐं शहबाज़ ख़ान खां मशवरो कंदसि, पोइ ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदसि। हाणे मां हलां थो, अधु अचे त मुंहिंजा सलाम थी चइजोसि। ठीकु आहे अदा, पर ॿियो आहे न? न बसि थोरो कमु आहिनि, उहे बुलाए वठो। अलाह
सनम सनम सनम